नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त हैदराबाद जी अदालत शेरी न्याज़ ख़ासि खेल के मुबैना मुक़ाबले में मारण वारे केस में DIG लाड़काणे समेत 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। नाज़रीन अदालत DIG लाड़काणो इरफान बलोच अॻूणे CIA इंचार्ज असलम लांघा ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। शेरी न्याज़ ख़ासि खेली के हैदराबाद पुलिस मुक़ाबले में मारण जी दावा कई हुई, जंहिं ते सदस्य वारसनि पुलिस ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। नाज़रीन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं त हैदराबाद जी अदालत शेरी न्याज़ ख़ासि खेली के मुबैना मुक़ाबले में मारण वारे केस में DIG लाड़काणे समेत 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत DIG लाड़काणो इरफान बलोच अॻूणे CIA इंचार्ज असलम लांघा ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। नाज़रीन शेरी न्याज़ ख़ासि खेली के हैदराबाद पुलिस मुक़ाबले में मारण जी दावा कई हुई, जंहिं ते सदस्य वारसनि पुलिस ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई।